सदके में जो खणी जो जेको तव्हांखे वसत पहुचे उमर रज़ी अल्लाह ताला अधु मिल्कियत खणी आया, अधु पोइ छॾे आया। ऐं अहिड़ी तरह हज़रत अली साईं बि, छो त जेको कुझु हुयो हज़रत अली साईं खे थोरो कुझु पंहिंजे घर रखी आया ऐं अधु जेको मिल्कियत खणी आया। ऐं सभई साहब ईअं अधु खणी आया, अधु पोइ रखी आया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं सभिनी जो वारो आयो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जेको आहे उहो बि जेको आहे पंहिंजी मिल्कियत समूरी जेको खणी आयो। हाणे अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त अबू बकर सिद्दीक़ जी मिल्कियत थोरी हुई, जेको कुझु सभु कुझु घरां खणी आयो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला मालदार तमामु उन टाइम घणो हुयो त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला तमामु वॾो माल आंदो त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो अॼु जेको अबू बकर खां सदके में मां अॻिते वधी वेंदुमि। छाजे करे अबू बकर अॼु जेको ग़रीब आहे, उन वटि कुझु आहे न, मां वटि माल तमामु घणो आहे, अॼु जेको मां अबू बकर खां अॻिते जेको क़दम खणी वेंदुमि। त अलाह जे नबी छा कहिड़ो सुवालु कयो? अलाह जे नबी सभिनी साहिबनि खे चयो त पोइ छा छॾे आया हो, पोइ छा छॾे आया हो? त सभिनी साहिबनि जो या रसूल अधु पोइ छॾे आया आहियूं, अधु खणी आया आहियूं, अधु पोइ छॾे आया आहियूं, अधु खणी आया आहियूं। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खां अलाह जे नबी पुछे पोइ छा छॾे आयो आहे? चई साईं अधु जेको आहे मिल्कियत घर छॾे आयो आहे बचड़नि जे लाइ, अधु जेको आहे तव्हां खणी आयो आहे। सभिनी साहिबनि इहो कोल जो या रसूल अधु पोइ छॾे आयो, अधु जेको खणी आयो। अलाह जे नबी जॾहिं अबू बकर सिद्दीक़ पुछो ए अबू बकर सिद्दीक़ तूं छा करे आयो आहे? हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो तरक़्तुल्लाह व रसूलहू, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल खे छॾे आयो, बाक़ी सभु कुझु खणी आयो आहे। पंहिंजे जिस्म जा कपिड़ा बि या रसूल जेको अल्लाह जे राह में जेको मां हिन टाइम क़ुर्बान कया आहिनि। ऐं हिकिड़ी बोरी हुई जेको हज़रत अबू बकर सिद्दीक़ जेको पंहिंजे मथां पाती। ऐं जिब्रील अमीन आयो, अल्लाह जे नबी ॾिठो त जिब्रील खे अहिड़ो लिबास आहे जेको अबू बकर खे आहे। ए जिब्रील अॼु कहिड़ो लिबास पाए आयो आहे? जिब्रील फरमायो या रसूल सिर्फ़ु मूंखे थोरी आहे, आसमान जे सभिनी फ़रिश्तनि खे अबू बकर जहिड़ो लिबास आहे। सिर्फ़ु मूंखे थोरी आहे या रसूल, अल्लाह हुकुम कयो आहे। जॾहिं अल्लाह हुकुम करे त उते पूरी काइनात आजिज़ थी वेंदी आहे। जॾहिं अल्लाह जेको आहे अल्लाह हुकुम करे उते पूरी काइनात जेकी आजिज़ थी वेंदी आहे। या रसूल पूरे फ़रिश्तनि खे अहिड़ो लिबास पातल आहे। हे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत ॾींहुं सभ खां पहिरियों अमलनामो पेश कंदुमि कंहिंजो? अबू बकर सिद्दीक़ जो पेश कंदुमि। ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां जंहिं टाइम विया आहिनि 17 निमाज़ूं उम्मत खे जेकॾहिं कंहिं पढ़ायूं, साहिबिन खे 17 निमाज़ूं नबी मुसले ते जेकॾहिं कंहिं पढ़ायूं उहे कहिड़ा? अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। 17 निमाज़ुनि जो नबी जे ज़माने में साहिबिन जो इमाम थियो आहे। 17 निमाज़ुनि जो। ऐं अहिड़ी तरह अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली साईं फरमायो वाक़ई मां अॻु में ई सम्झी वियो हुउमि त अल्लाह जे नबी जे रोज़े में जेकॾहिं को शख़्सियत दाख़िल थींदा, अल्लाह जे नबी सां भरिसां जंहिंजूं क़बर मुबारक थींदियूं, अल्लाह जॾहिं हज़रत अली साईं फरमायो त मां सम्झी वियुमि त अबू बकर ऐं उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जूं थींदियूं, बाक़ी कंहिंजूं नथियूं थी सघनि। छाजे करे? अल्लाह जे नबी खां हिकु दफ़ो न, हज़रत अली साईं फरमायो अल्लाह जे नबी खां हिकु दफ़ो मां न ॿुधुमि, बल्कि अल्लाह जे नबी खां मां ॻणे नथो सघां जो 100 दफ़ा मां ॿुधुमि जो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां अबू बकर उमर गॾु वेठासीं, मां अबू बकर उमर गॾु हलियासीं, मां अबू बकर उमर गॾु सफ़र कयोसीं, जो अल्लाह जे नबी एतिरा दफ़ा इहे इरशाद फरमायो जो मां ॻणे न सघियुमि। ऐं मूंखे यकीन थियो जेकॾहिं नबी जे रोज़े जे अंदरि कोई शख़्सियत अगरि अल्लाह जे नबी सां गॾु को थी सघे थो त अबू बकर उमर गॾु थी सघे थो।